तुर्की के शहर इस्तांबुल में 57 मुसलमान मुल्कनि ते बदल OIC जो इजलास थियो, जंहिंमें मुसलमान मुल्कनि जे सरबराहनि ऐं नुमाइंदनि शिरकत कई। इजलास बैदि गॾियल पधरनामे में चयो वियो त अमरीका जो वालारियल बैतुल मुक़दस बाबति ऐलान अमुन अमल खां हथ खणणु आहे। पधरनामे में चयो वियो त अमरीका फ़लस्तीन अमुन अमल में पंहिंजे किरदार तां हथ खणे। OIC जे पधरनामे मूजिबि आलमी बिरादरी वालारियल बैतुल मुक़दस खे फ़लस्तीन जो गादीअ वारो हंधु तस्लीम करे। इजलास के खिताब कंदे तुर्क सदर रजब तैयब उर्दगान इसराइल के दहशतगर्द रियासत करार ॾिनो। संदसि चवणो त वालारियल बैतुल मुक़दस के इसराइल जो गादीअ वारो हंधु तस्लीम करणु आलमी कानूननि जी भञकड़ी ऐं इख़लाक़ी क़दरुनि जे उबतड़ आहे। तुर्क सदर चयो त अमरीकी फ़ैसिलो इंतिहा पसंदनि जे मफ़ाद में आहे। रजब तैयब उर्दगान चयो त फ़लस्तीन जी ज़मीन में घटिताई थी आहे। इसराइल क़ाबिज़ ऐं दहशतगर्द रियासत आहे। हुन चयो त अमरीकी फ़ैसिलो इसराइल जे दहशतगर्दी क़दमनि ते खेनि तोहफ़ो ॾियणु बराबरि आहे। तुर्क सदर चयो त हू आज़ाद फ़लस्तीनी रियासत जे मुतालबे खां कॾहिं बि पोइते न हटंदा। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास पंहिंजे ख़िताब में चयो हू फ़लस्तीन जे अमुन अमल में अमरीका जे कंहिं बि किरदार खे नथा मञनि। संदसि चवणो त आलमी कानूननि जी भञकड़ीअ ते दुनिया ख़ामोश नथी रही सघे। फ़लस्तीनी सदर चयो त वालारियल बैतुल मुक़दस जे मुसलमाननि ऐं ईसाइनि खां मुतालबो आहे त इसराइली वज़ीर आज़म बिन्यामिन नेतन्याहू ख़िलाफ़ रोडनि ते निकिरनि। महमूद अब्बास चयो त हू मज़ाहिमती तंज़ीम PLO खे दहशतगर्द तंज़ीम करार ॾियण वारो ऐलान बि रद्द कनि था। ईरानी सदर हसन रूहानी चयो त अमरीकी क़दम सां साबित थी वियो त अमुन अमल में अमरीका ईमानदार टियाकड़ नाहे। हुन चयो त फ़लस्तीनी अवाम पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ ज़ोर भरे रहिया आहिनि। तुर्क सदर जी अपील ते घुरायल OIC जे हंगामी इजलास में 22 इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि ऐं 25 मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि शिरकत कई।